केतिरा ई अहिड़ा जोड़ा हूंदा जिन खे पंहिंजे कारोबार या नौकरीअ सां गे धार थियणो पवंदो हूंदो। के माण्हू परॾे हलिया वेंदा आहिनि त के वरी मुख़्तलिफ़ सबबनि जे करे पंहिंजी फैमिलीअ खां परे रहण ते मजबूर हूंदा आहिनि। अहिड़ो मसइलो जंग ते वेंदड़ फ़ौजियुनि सां बि थी सघे थो ऐं इन हवाले सां यूक्रेन जे फ़ौजियुनि अनोखो जुगाड़ हथु करे वरितो आहे। कंहिं बि मुल्क में जंग हुजे त उतां जी बुनियादी निज़ाम खां वेंदे आबादीअ ताईं हर शइ खे नुक़सानु पहुचे थो। मुल्क जी फ़ौज लाइ कमु कंदड़ फ़ौजियुनि जूं हयातियूं सदाईं ख़तरे में रहंदियूं आहिनि ऐं उन्हनि ख़ानदाननि जो मुस्तक़बिल बि दुबण में फाथल रहंदो आहे। अहिड़ियुनि हालतुनि खे मुंहुं ॾियण लाइ यूक्रेन जे फ़ौजियुनि बि अनोखो इंतज़ाम कयो आहे। अहिड़ो इंतज़ाम जो संदन ग़ैर मौजूदगी में बि संदन ख़ानदान अॻिते वधंदो रहे थो। हेल ताईं अवां साइंस जी उन टेक्नोलॉजी बाबति त ॿुधो हूंदो जंहिंमें औरतूं पंहिंजनि एग्ज़ खे फ्रीज़ कराईंदियूं आहिनि त जीअं हू कंहिं ॿी उमिरि में माउ बणिजी सघनि। हिन वक़्तु यूक्रेन में अहिड़ियुनि क्लिनिक्स जी घुर्ज वधी रही आहे जिते मर्दनि जे नुतफ़े जी फ्रीज़िंग कई वेंदी आहे। ख़ासि तौर ते यूक्रेन में जंग ते वेंदड़ फ़ौजी उन्हनि क्लिनिक्स जो सहारो वठी रहिया आहिनि त जीअं संदन ख़ानदान वधंदो रहे। रूस सां जंग में शामिल यूक्रेन में फ़ौजी पंहिंजे नुतफ़े जी फ्रीज़िंग 4500 रुपयनि खां वेंदे मुफ़्त में बि कराइनि था। माण्हुनि खे इहा ख़बर आहे त जंग ते वञण खां पोइ फ़ौजियुनि जो वापसि मुटणु ॾुखियो हूंदो आहे। अहिड़ी सूरत हाल में हू स्पर्म फ्रीज़िंग ज़रिए जीन पोल खे जारी रखी सघनि था। अहिड़ी हिकु औरत नतालिया जे मुड़ुस जो जंग में मौत थी वियो पर हू ॻोरहारी हुई। मुड़ुस पंहिंजो नुतफ़ो फ्रीज़ कराए छॾियो हो जंहिं ज़रिए ॿार जी पैदाइश मुमकिन थी सघी। नतालिया जो चवणु हो त इहा सर्विस असांखे पंहिंजे प्यारे मुड़ुस जा ॿार पैदा करण ऐं बाहिम्मत शहरी तयारु करण जो मौक़ो फराहम करे थी। पंहिंजे फेसबुक पेज ज़रिए हू माण्हुनि खे ईअं करण जी सलाह बि ॾिए थी। होॾां अहिड़ी सर्विस ते सब्सिडी जी घुर बि कई पई वञे त जीअं इहो कमु महांगो न हुजे। यूक्रेन में कुझु क्लिनिक्स उहा सर्विस मुफ़्त फराहम करे जंग में मदद करे रहियूं आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk